اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يا فتاح يا فتاح يا فتاح سبحانك أعوذ بكلمات الله التامة من كل شيطان ومن كل عين. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمد عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل بفضل الله وبرحمته فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين
बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन अल-फातिह लिमा उग़लिक़ वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ बिल हक़्क़ वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हम्दो सलात के बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार, स्टेज ते मौजूद सादाते किराम, उलमाए किराम, वेझे ऐं परे खां आयल समूरनि मेहरबाननि जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जी मेहरबानी है जो गुज़िश्ता साल तमाई असां हिन जगह ते गॾु हुयासूं ऐं वरी हिन भेरे अल्लाह तबारक व तआला तव्हां ई असांखे दोबारा मौक़ो अता फरमायो आहे जो तव्हां ई असां महबूब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद पाक जे हवाले से हिते गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह कुछ ही देर में मुझे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान ॿुधी ऐं ॿुधाए करे पंहिंजे सीने के मदीनो बणाईंदासूं। हकीकत में ही महफिलियों ही मजलिसूं ही प्रोग्राम जेके तमाम ही असां कयूं था इन्हनि खे करण भी नसीब जी ॻाल्हि आहे ऐं इन में जेके मेहरबान अची करे शामिल थियनि था अची करे ॿुधनि था इहा बि वॾे नसीब जी ॻाल्हि आहे। जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि नाहे। दुआ कयूं त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी जी हिन हाज़िरी खे क़बूल फरमाए। मां तव्हांजे आलो जेका आयत मौज़ू जे मुनासिबत सां तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मां फ़कीर के हक़ सच बयान करने जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह ताला तमां सां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी करे ऐं हक़ सच जे मथां मुंहिंजो अल्लाह अमल जी भी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मां पढ़ियल आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अर्ज़ कयां ऐं उन सां बाग़ापियल जेके कुछ ॻाल्हियूं मां पंहिंजे ज़हन में सोचियूं आहिनि महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शान जे हवाले सां उहे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करे जेको मुंहिंजे ख़ालिक मालिक मां मिस्कीन खां चबरायो इंशाअल्लाह वो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि ऐं जेका देर वेठासूं इंशाअल्लाह पंहिंजे ईमान खे ताज़ो कंदासूं। मुंहिंजी तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे तो सभई गॾिजी करे मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ख़िदमत में दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश कयो त जीअं मां पढ़ियल आयत जो तर्जुमो अर्ज़ कयां ऐं तफ़सीर बि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां। का बि ज़ुबान ख़ामोश न रहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका
फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन। अन्य बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे, कुल बिफ़ज़लिल्लाहि सुभान अल्लाह। बारह बदल है था, बना बदल है था। सुभान अल्लाह बोला। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे, कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका। ओ मुजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कुल तू पंहिंजी पाक ज़ुबान सां चई करे पंहिंजी उम्मत खे मुजा मुस्तफ़ा करीम हे ऐलान फरमाए। ओ ऐलान कहिड़ो आहे? अल्लाह तबारक व तआला उन ऐलान के मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जुबान खां चवरायो आहे। अल्लाह तबारक व तआला इहो ऐलान पाण बि करे सघे पियो। अल्लाह तबारक व तआला इहो फरमान पाण बि जारी कराए सघे पियो, पर रब ज़ुल जलाल इहो ऐलान हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जुबान सां चवरायो आहे। ओ मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पाक ज़ुबान सां चई करे ॿुधाए, जॾहिं बि तव्हांजे मथां अल्लाह जो फज़ल थिए ऐं अल्लाह तबारक व तआला जी रहमत थिए त अल्लाह जे फज़ल ऐं अल्लाह जे रहमत ते ख़ुशू मल्हाईंदा कयो। अॻिते मुझे रब ज़ुल जलाल इरशाद फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला अॻिते इन सां मुत्तसिल इरशाद फरमायो, फबिज़ालिका फलयफ़रहू। इन्हनि ॻाल्हियुनि ते उन्हनि खे ख़ुशि थियणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमायो, हुव खैरुम मिम्मा यजमऊन। तव्हां ॾोकड़ जमा कंदा आहियो, पैसा जमा कंदा आहियो, माल गॾु कंदा आहियो, धन गॾु कंदा आहियो, दौलत गॾु कंदा आहियो। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे, जो कुछ भी तव्हां गॾु कंदा आहियो, तव्हांजी इहा तव्हांजे गॾु कयल शइ खां हर शइ खां वधि या ख़ुशी मल्हाइणो आहे। अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरीअ में ॿिन ॻाल्हियुनि जो ज़िक्र फरमायो आहे। पहिरीं शइ जेका आहे उन शइ जो नालो आहे अल्लाह जो फज़ल, ऐं ॿी जेका शइ आहे उन ॿी शइ जे लाइ रब तआला हीअं इरशाद फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला जी रहमत जेकॾहिं तव्हां ईअं सां गौर कयूं त तव्हां ईअं असांखे नज़र ईंदो त जो फज़ल जो मिठो मोहम्मद करीम हुआ त रब ज़ुल जलाल जी रहमत आमिना जो लाल। अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरी जे शुरू में कुल जो लफ्ज़ फरमायो, इहो हिक जगह ते नाही बल्कि कुरान पाक जी खोड़ सारन आयतुनि में इहो कुल जो लफ्ज़ मौजूद आहे। कुरान पाक में वॾे में वॾो ऐलान जेको आहे उहो मुंहिंजे रब ज़ुल जलाल जी वहदानियत जो ऐलान आहे, हुजण जो ऐलान आहे। रब ज़ुल जलाल फरमायो आहे, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। ओ मुझा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इते मुझे अल्लाह मुझे हबीब अकरम की या सागी गाल फरमाई है, कुल ओ मुझा हबीब तू कौन फरमाए, हु अल्लाहु अहद। वो अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो आहे, अल्लाह तबारक व तआला अकेलो आहे, वहदहु ला शरीक आहे, अहद लम यलिद व लम यूलद। न को रब का जो ॼातल आहे, न को रब तआला का जो ॼावल आहे, न को अल्लाह तबारक व तआला कंहिंखे ॼणींदो आहे। लम यकुन लहू कुफुवन अहद। न को अल्लाह तबारक व तआला जो को हमसर आहे, अल्लाह तबारक व तआला नज़ीर खां पाक आहे, मिसल खां पाक आहे, मिसाल खां पाक आहे। इते बि जेको वहदानियत जो ऐलान रब ज़ुल जलाल करायो त उहो आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मुबारक सां करायो।
वरी बी आयत में रब ज़ुल जलाल ही इरशाद फरमाया कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल इन फरमाए इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह जेकर तमा अल्लाह तबारक व तआला से मोहब्बत तबिऊनी तो तमा मुझी पैरवी कयो युहिब्बुकुमुल्लाह। अल्लाह तबारक व तआला तमा के पर इनाम अता फरमाई दो पर इनाम रब ज़ुल जलाल ही अता फरमाई दो जो अल्लाह तमा सा मोहब्बत फरमाई दो। ऐ बियो इनाम रब ज़ुल जलाल जे को फरमायो बियो इनाम जे को अल्लाह अता फरमाई दो ओ इनाम ही वात जे करे तमा जा जबलन जेदा गुनाह होंदा त मुजो अल्लाह मुस्तफा जी पैरवी जे करे तवजा सब गुनाह धोई वा फरमाए छड़ी दो। इन आयत सकूरिया जे ऐलान में रब ज़ुल जलाल कुल जो लफ्ज़ फरमायो ओ मुजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू पाक पंहिंजी ज़ुबान सां पाण फरमाए छॾ वहदानियत जो ऐलान तबी मुस्तफा जी ज़ुबान खां जेकर मुस्तफा जी इताअत जो बयान तभी मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ुबान सा और मुझे अल्लाह तबारक व तआला छा सबब वा पाण जी ऐलान फरमायो थई या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। इते मुझे रब ज़ुल जलाल डायरेक्ट तो खिताब फरमायो आ ईमान वारन के इते कुल जो लफ्ज़ कोन फरमायो आ ओ मुझे अल्लाह हिते पंहिंजी वहदानियत जो ऐलान करण खां अॻु तो मुझे मुस्तफा करीम जे लाइ उनखे छो फरमायो आ तो मुझा हबीब तू चओ अले सुन्नत जे आलिमन ता कुर्बान वञा अले सुन्नत जे आलिमन अहिड़ो ते नुक्तो बयान फरमायो आ जो औरत देरे वाला ॿुध दे त पंहिंजो ईमान ताज़ो करे छॾींदे। सही छा राज़ छाजे करे रब ज़ुल जलाल फरमायो तू चो मुझा हबीब पाण अल्लाह तबारक व तआला इन वडे ऐलान में कोन फरमायो आ त मां पाण चवा जी या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहन्नास चई करे मुझे रब ज़ुल जलाल ये कोन फरमायो राज़ छाहे फरमाइंदा गाल सोनिया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अमीन बुवा तो सादिक बुवा मुझो मुस्तफा करीम सच्चो रसूल वा अल्लाह तबारक व तआला जो प्यारो हबीब वा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो शान वा जो मक्के जा काफर थोड़े जो आहिन दुश्मन पर उहे भी मञीदा हन त मिठो मोहम्मद करीम सच्चो वा। जेकर अबू जहल मुझे मुस्तफा करीम जे दीन के तस्लीम कोन कंदो पर इया गाल तस्लीम कंदो त मुझो हबीब अकरम सच्चो जेकर को अबू लहब वो भी इया गाल तस्लीम कंदो त आमिना जो लाल सच्चो जेकर को बियो जेकर उतबो तो वो भी इया गाल तस्लीम कंदो जेकर शेखो तो वो भी इया गाल तस्लीम कंदो जेकर वलीद वो भी इया गाल तस्लीम कंदो रूए जमीन जा काफर मुझे महबूब के जेकर अल्लाह जो रसूल मञन या न मञन पर इया गाल सच्ची आ त हू चवंदा हुया त मिठो मोहम्मद करीम कॾहिं कूड़ कोन ॻाल्हाईंदो आ सदाई सच्चो ई सच ॻाल्हाईंदो आ। जॾहिं काफर मञन त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कूड़ कोन ॻाल्हाईंदो आ तॾहिं अल्लाह तबारक व तआला मुस्तफा करीम खे फरमायो ओ मुंहिंजा हबीब तोखे कूड़ो कॾहिं चयो ई इन्हनि नाहे त हाणे तूं पंहिंजी इन सची ज़ुबान सां ऐलान कर त मां रब अकेलो इन में बि मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान पर शान ॾियण वारो केरु आहे अलाइदा शान ॾियण वारो केरु आहे अल्लाह तबारक व तआला पींघड़े में ॿार बोले तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू जेके अच्छे मासा गडु चवे जेके न इंदो त बटन भेरन सा इंशाल्लाह अची वेंदी। पींघड़े में ॿार बोले
तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू जाए साज में जिमे जगोर जाए साज में जिमे जगोर मियां माराना मुदल में जाए साज में जिमे जगोर जाए साज में जिमे जगोर घोड़ में गजदार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले चौ तू ही तू ही तू ही तू पिंगड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू कुंजड़ का छे वनी मझ रोह रामणा बधा रोह रामणा बधा सुभान अल्लाह जोर से अन्य अन्य शौक से सुभान अल्लाह कुंजड़ का छे वनी मझ रोह रामणा बधा रोह रामणा बधा तारते तीतार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू सब चौपी घड़े में बार चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू यो शान जणवारो मुझो अल्लाह तबारक व तआला शान जण हमारी जात मुझे अकमुल हाकिमीन रब जिया वो मुझो रब्बुल जलाल जय रब्बुल जलाल जो शान वा तबारकल्लाहु अहसनुल खालिकीन अल्लाह तबारक व तआला अकमुल हाकिमीन वा रब्बुल जलाल बादशाह जो बादशाह वा वो मुझो रब्बुल जलाल वा जय रब्बुल जलाल जो शान वा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन कदीर वो मुझो रब्बुल जलाल जने के दीदो आ मुझो रब्बुल जलाल के का पुछंदो नाही पर जे करे रब्बुल जलाल के का खसी दो आ त वरी मुझे रब्बुल जलाल का पुछण वारो को आहे ही कोन को ये करे रब्बुल जलाल अता फरमाइण ते दुआ त बेहिसाब अता फरमाई दुआ जे करे कसण ते दुआ त पनाह में रखे वो फैसलो फरमाए जनी दुआ ना उनके कजी मोताजिया ना उन रब्बुल जलाल के कहे जे आडो झुकण जी जरूरत वा सवाल करने जी जरूरत वा वो मुझो रब्बुल जलाल इलाहुल खल्क़ि मौलाना कदीमुल व मौसूफुन फी औसाफिल कमाली वो मुझो रब्बुल जलाल वाजे को कदीम वा उन मुझे रब्बुल जलाल के अल्लाह तबारक व तआला जो वो सिफतु जो मुझे रब्बुल जलाल की सिफत में कायनात गुम वा पर मुझे रब्बुल जलाल जी का कत ई मकाम जी के खे तई खबर आहे जान वो सिफतुन में बेमिसाल वो शान में बेमिसाल वो मुझो रब्बुल जलाल जी को बेमिसाल रब्बा वो मुझो अल्लाह तबारक व तआला जय रब्बुल जलाल जो शान
अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुदुहु सिनतुन वला नौम लहु मा फिस समावाति व मा फिल अर्दि मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु अस्समावाति वल अर्द व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम। इन आयत खे छा चवंदा आहियो? आयतुल कुर्सी। या मां ईअं कोन्हे त हुननि कटुड़नि मां कुर्सी सॼी पढ़ी वियो आहे ऐं तर्जुमो टुकरे जो कंदो, न न, तर्जुमो बि सॼी जो कंदुसि। परेशान न थिए, दिल में वहम न करे। अल्लाह आयतुल कुर्सी पढ़ंदो आहे, अल्लाह चओ ज़ुबान सां, अञा अञा चओ अल्लाह। केॾो मिठो नालो आहे मुंहिंजे रब ज़ुल जलाल जो, अल्लाह ला इलाहा इल्ला हुव। अल्लाह तबारक व तआला वहदहु ला शरीक व को बि ॿियो माबूद नाहे, हय्यु आहे, क़य्यूम आहे, ला तअख़ुदुहु सिनतुन वला नौम। उनखे निंड बि न ईंदी आहे, उनखे उजनागी माना ओबासी बि न ईंदी आहे। ला तअख़ुदुहु सिनतुन वला नौम। उन अल्लाह तबारक व तआला खे निंड बि कान ईंदी आहे, उजनागी बि कोन ईंदी आहे। वला अल्लाह तबारक व तआला इन इरशाद फरमायो आहे, रब ज़ुल जलाल जो इहो शान आहे, ला तअख़ुदुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्दि। जो कुछ ज़मीननि में आहे, जो कुछ आसमाननि में आहे, सारो जो सारो मिल्कियत मुंहिंजे रब ज़ुल जलाल जी आहे। वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा। अल्लाह तबारक व तआला के उन्हनि जी जेका हिफ़ाज़त आहे, उहा हिफ़ाज़त रब ज़ुल जलाल जी लाइ ॾुखी न आहे। कुर्सी रब जी आहे, अर्श रब ज़ुल जलाल जो आहे। वो मुंहिंजो रब ज़ुल जलाल आहे जंहिंजो शान अली हूंदो आहे, जंहिं मुंहिंजे रब ज़ुल जलाल जो शान बि अज़ीम आहे। वो जेॾी महिल कुन फरमाईंदो आहे, कुन जो मोहताज न आहे। जेॾी महिल रब ज़ुल जलाल कुन फरमाईंदो आहे त कुन में रब ज़ुल जलाल कुल जहान पैदा फरमाए छॾींदो आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। रब जलाल जी ज़ात, जे रब जलाल जी दस्ते कुदरत में बादशाही आहे, जे अल्लाह तबारक व तआला हर शइ ते क़ादिर आहे, जे रब जलाल ज़िंदगी खे पैदा फरमायो, मौत खे पैदा फरमायो। वो मुंहिंजो रब जलाल एॾे शान वारो रब आहे। थोरो गौर कर, जेॾा एॾा शान मुंहिंजे रब जलाल जा त अता बि वरी मुंहिंजे रब जी एॾी वॾी हूंदी। मतलब सोलो अब वडेरो खर्च कंदो पंहिंजी ताक़त जे आहर, सरदारो खर्च कंदो पंहिंजी ताक़त आहर, मौलवी साहब खर्च कंदो पंहिंजी ताक़त जी आहर। मौलवी साहब ने वञिबो जेकॾहिं 10 माण्हुनि खे मानी खाराइण जी ताक़त आहे त 10 खे खाराईंदो। यारो अची वियो त मौलवी साहब चिंगी पवंदो। जेकॾहिं वडेरो आहे त वडेरे खे 100 माण्हू खाराइण, 100 माण्हू खाराईंदो। जेकॾहिं 150 आया त वडेरो माण्हू चिंगी पवंदो। जेकॾहिं सरदार आहे त 1000 माण्हू खे मानी खाराइण जी उनखे ताक़त आहे। जेकॾहिं 1000 अची विया त उहो चिंगी पवंदो। अल्लाह तबारक व तआला जो न को मिसल आहे, न को मिसाल आहे, न को मट आहे, न को खज़ाना उन जा खुटण वारा आहिनि। ये कुल काइनात मुंहिंजे रब जलाल जे रिज़्क़ ते हले पई ऐं पलजे पई। अल्लाह पियो पाले। वॾा वॾेरे जो शान वॾेरे जे मक़ाम जेतिरो, वॾेरे जो ॼण वॾेरे जी इज़त जेतिरो, एसपी साहब जो ॼण एसपी जी इज़त जेतिरो, सरदार जो ॼण सरदार जी इज़त जेतिरो, तुंहिंजे अल्लाह जो न को मट आहे, न को मिसाल आहे। पाण बेमिसाल आहे त अहिड़ी इज़त ऐं मक़ाम रब जलाल मुंहिंजे आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमाए छॾी आहे। जेॾो रब जो नाम आहे,
जिनो अल्लाह जो शान आ थोड़ो मा तो के इहो हिकिड़ो तवज्जो ऐं तसव्वुर ॾियारियो त अल्लाह जो शान इहो आहे अल्लाह जो मक़ाम आहे ओ मुंहिंजा रब ज़ुल जलाल तुंहिंजो शान इहो आहे त मुस्तफ़ा करीम खे तो केॾो मक़ाम अता फरमायो आहे आलिम फरमाइनि था त मुंहिंजे अल्लाह जी इज़्ज़त अल्लाह जे मक़ाम अल्लाह तबारक व तआला जी कुदरत ते नज़र कंदो वञो जेॾो जेॾो मुंहिंजे अल्लाह जो मक़ाम आहे एॾी एॾी अता वरी अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कई आहे मौलवी कदे कदे भुलजी पवंदा आहिनि मौलवी के आदत वा थापे जी अब थापो समझदा हो थापे जी हिनन के आदत वा पो थापड़ जी पवंदा आहिनि पो जेको थापड़ बोआ असां वरी कुलन को पकड़े करे उभो करे बिहारी दा हो अबा सिद्धो थी करे भी हो किरो न थापो इंदुई त मूठ भर वनी लगदे पर अच त मां तोखे बुधाया त जेके ये मूठ भर किरल आहिनि प्या किरन असां इंशाअल्लाह सिद्धो मोह कयो मदीने जे मोड़ पीछा आयो कसम खुदा जो मौलवी साहब भुलजी पया मौलवी के भुल थी पई चवण लगा त असां जहिड़ो आ चवण लगा त खाईंदो आ चवण लगा त महबूब मिठो पीअंदो आ चवण लगा त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां शादियूं कयो हबीब भी ईअं शादियूं कयो मौलवी भुलजी पया ऐं अलाए करे कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करण शुरू कयूं मां चवां थो त मौलवी तोखे अल्लाह जो कलाम सम्झ में कोन आयो आ पर मां फ़कीर जी बरोची ॻाल्हि तोखे पक सम्झ में ईंदी ओ मुल्ला तोखे घर जी कुती बि सलाम कोन कंदी आ आमिना जे लाल जे दर ते अल्लाह जा मलाइका अदब सां बीठा हूंदा फर्क हुआ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे ॻाल्हाईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला मुझे मुस्तफा करीम जे ॻाल्हाइण जो ज़िक्र क़ुरान पाक में फरमाईंदो आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल हलंदो आहे त मुझे मुस्तफा करीम जे हलण जो बयान अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में फरमाईंदो आहे आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर आहे उन शहर जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला उन शहर जो ज़िक्र कुरान पाक में ज़िक्र फरमाईंदो आहे कसम खुदा जो आमिना जे लाल जो शान त मथे आहे पर आमिना जे लाल जे सहाबिन खातिमन जो शान बि कुरान बयान फरमाईंदो आहे ओ मौलवी साहब फर्क हुआ तू तो चवे त मां तो वट बाखियो आहे तू भित जे पुठियां कोन ॾिसंदो आहां ऐं असां जो अक़ीदो आहे त आमिना जो लाल पंहिंजे रोज़े अतहर में आरामी आहे उतां अॼु रते डेरे वारनि खे महबूब मदीने वारो ॾिसे पियो तुझी जेका ॾिसण जी नज़र ॾिसण वारी उहा महदूद उहा मुस्तफा करीम जी नज़र मुबारक ला महदूद आहे तुंहिंजा ॿुधण वारा कल पंहिंजे पाड़े वारे खे कोन ॿुधंदा तूं ॿुधे कॾहिं कॾहिं कोड़ो थी पवंदो आहे कन जो पर्दो ख़राब थी पवई त उनखे कोन ॿुधी सघंदे डॉक्टर तुंहिंजे कन जा पर्दा वेही ठीकु कंदा इलाज कंदा ड्रप ॾींदा आहिनि थोरा ॾींदा आहिनि तॾहिं वरी तुंहिंजा कन सिधा थींदा आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान त मथे आहे मुंहिंजो मुर्शिद पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी उनखे जेकॾहिं हितां सॾु कर त अब्दुल कादिर जीलानी बगदाद में ॿुधंदो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मथा हुआ मुस्तफा करीम जे गुलामन जो शान इहो आहे ओ मौलवी साहब त मञणो पवंदो त फर्क हुआ तू रींगता है फर्श पर आए अर्श पर उनकी नजर अब खुद ही तू इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर मैं भी बशर हूँ वो भी बशर है न तू रींगता है फर्श पर रेड़ी हो गई हलतो हाँ जमीन की तू रींगता है फर्श पर आए अर्श पर उनकी गुजर माना मुस्तफा करीम तू जमीन ते हलतो रेड़ी पाई मुझो महबूब मदीने वारो अर्श जा शायर कयो तू रींगता है फर्श पर आए अर्श पर उनकी नजर अब खुद ही तू इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर
तो चवे तमाम बशरा हो तो बशरा जो निभादा तू त अजीब थपरो बशरा हो मुझो महबूब बेमिसाल बशरा जे रस्ते सा गुजरी वी दुआ कसम खुदा जो उन रस्ते में महबूबकार थी अल्लाह तबारक व तआला उन शानन वारो रब उन शानन वारे रब मुझे मुस्तफा करीम के शान दिनो मकाम दिनो ए अल्लाह से तदे फरमाया उल ओ मौजा हबीब चौ छा जा बेफज़लिल्लाह अल्लाह जे फज़ल ते खुश थियो व बिरहमतिही ऐ अल्लाह की रहमत ते खुश थियो फबिज़ालिक फलियफ्रहू यो खुश थियो जो तर्जुमो अते अल्लाह तबारक व तआला फरमायो हुवा खैरु मिम्मा यजमऊना जेको कुल तमा दुनिया में गॾु कंदा आयो हो हिकड़े पासे ऐं महबूब जे अचण वारी खुशी हिकड़े पासे कुरान तो चवे कुरान मां पंहिंजे तरफ़ां कोन चयो आहे पूरे रूए ज़मीन जे इन्हनि मौलविन खे चैलेंज आहे फ़क़ीर जी जेकॾहिं मां ग़लति ॻाल्हि कयां त मूंसां कोई न थिए ॻाल्हाए जेकॾहिं कंहिं में इल्मु आहे कंहिं में ॻाल्हाइण जी ताक़त आहे कंहिं में जुर्रत आहे त इहा ॻाल्हि मूंसां अची करे त मौलवी तूं ग़लति ॻाल्हि थो करी मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां मां तोखे तो जन किताबनि मां ॿुधाईंदुसि तुंहिंजे वॾनि जे लिखियल ॻाल्हियुनि खे खोले खोले मुठ ते घुमाईंदो वेंदुसि ऐं तोखे ॿुधाईंदो वेंदुसि त मुस्तफा करीम जहिड़ी ख़ुशी आमद जी अहिड़ी का दुनिया में ख़ुशी आहे अल्लाह ताला मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान कयो आहे सलात पढ़ंदो हल त अच त ॿुधाए त मुंहिंजो मुस्तफा फज़ल कीअं अलैका या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कावड़िया सलात को था सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह अदा नमाज दियो खबर अल्लाह जी रहमत नमाज आहे या नाहे खबर नाहे अले सुज पूजे हा अले चंड पूजे हा अले भितर पूजे हा अले जबल पूजे हा अले वर्ण पूजे हा अले बूटा पूजे हा अले बकरी पूजे हा अले मेह पूजे हा अले ठपो पूजे हा पर अल्लाह तबारक व तआला तो के माखे बचाए छलियो जो रब जुल जलाल पंहिंजी मारिफत अता कई रब खे मञीदा आहियो नमाज अदा कंदा आहियो वरी जे करे अल्लाह तबारक व तआला मुसलमान पैदा फरमायो अल्लाह जी पनाह जे करे काफिर हुजे हा को माण्हू काफिर खोड़ सारा दुनिया में घुमन था अल्लाह तबारक व तआला पनाह अता फरमाई जो रब जुल जलाल ही पनाह अता फरमाई जे करे को काफिर हुजे हा हीर इंसान मरदो आ त मरण सां हुन जी इज्जत ला मरदो आ त हुन खे तंग ॾियार बोआ हुन जो जिस्म पाक कबो आ जिस्म खे खुशबू लगाए बि आ खुशबू लगाइण खां पोइ अज़ीज़ गॾु थींदा क़ारिब गॾु थींदा मिट गॾु थींदा माइट गॾु थींदा सभई गॾिजी करे इज़त एतिराम सां हुन जो जनाज़ो पढ़ंदा जनाज़ो पढ़ण खां पोइ हुन जे लाइ दुआऊं घुरंदा हुननि वांगुरु कोन्हे त मर गया मरदूद न फातिहा न दरूद या इज़त वा मरण वारो मरी वियो आहे हुन जे लाइ दुआऊं घुरियूं दुआऊं घुरी करे वरी पंहिंजनि कुल ते खणी करे अदब सां एतिराम सां हुन खे क़ब्र में दफ़न करे ईंदा आहियो ओ मोमिन मुस्लमान
हियो अल्लाह जो केॾो वॾो एहसान वा रब ज़ुल जलाल जो फज़ल वा जे पता काफ़र केरु हुजे हा त अलाए छा साड़े छॾनि हा पूरे छॾनि हा ये साड़े हा पूरे कोन हा इंसान जो जिस्म जलाए छॾनि हा पर अल्लाह महबूब जे सदके फज़ल फरमायो त जेरा आहियूं त बि इज़्ज़त वा त मरहम था त बि मुस्तफा जे सदके इज़्ज़त अब या इज्जत न है जो मानू करे त मरण सा जिस्म धोपजेसि जिस्म साफ कजेसि साफ करे जिस्म हुनके पाक करे वरी हुनके कफन जो कपड़ो ॾिजे वरी कफन जो कपड़ो ॾेई करे वरी हुन जो जनाज़ो पढ़ियोसि जनाज़ो पढ़ी करे हुनके पंहिंजनि कुल्हड़नि ते खयोसि कुल्हड़नि ते खणी करे वरी कलमे जो विर्द कंदा हलियासि वरी ज़िक्र पढ़ंदा हलियासि वरी वञी करे हुनके दफ़न कयोसि दफ़न करे वरी कबर ते बांग वरी आया से पल्लो कयो से कुल पढ़िया से पिछो कयो से दहो कयो से चाली हो कयो से सालाना उन के लाए वरी खैरात कई से ओ मोमिन मुसलमान इहो रब जो फज़ल आहे अलाइंदो अलो रब जो इहो फज़ल आहे जो मरी तो त इज्जत सां बची तो अले पीअ तोखे साड़े छॾे था हवा में तुंहिंजी मिटीअ खे उॾारे छॾे था अले कहिड़नि काठियुनि में साड़े था उहा पाण हिते जो मिले हा एहसान फरमायो जो अल्लाह तबारक व तआला या इज्जत अता फरमाई त या इज्जत मुस्तफा जे सदके अता फरमाई अब जनाज़ो जी शरीयत में आजो मुस्तफा जी शरीयत में तड़ो जी शरीयत में या मुस्तफा जी शरीयत में जनाजे का कोई दुआ जी या मुस्तफा जी शरीयत में अदा जे करे मुस्तफा करीम जो फज़ल न हुजे हा त इज्जत को कोन हुजे हा त मुझो मुस्तफा करीम कायनात जो वॾो फज़ल जनाज़ो थियो वरी ॼाए ॼमण सां तो सां कहिड़ी कार्रवाई थी या हुआ ॼमण सां काड़ो कटियोसि जिस्म के पाक कयोसि मथे जा भार जेके अमड़ जे पेटा खणी आयो आहे इन्हनि खे कूड़ियोसि हमरा के पाक साफ़ कयो वरी उनखे आज़ान विझो कन में वरी उनखे तकबीर बि कन में चओ जीअं उनखे ख़बर पए त मां के खोलूअ जे घर में कोन ॼाओ आहियां बल्कि मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उम्मत में ॼाओ हा जेकॾहिं ईअं ॼमे हा ॾाढो न कटिजे हा वेझाचे न हा ॿार न कूड़जनि हा ऐं उनखे कन में बांग न चइजे हा तो जे रूह के खबर पए हा त मां अलाए भीलो आहियां अलाए कोड़ी आहियां अलाए बाणियो आहियां पर कसम खुदा जो अल्लाह ताला जे हबीब जी शरीयत जे सदके रब ज़ुल जलाल फज़ल फरमायो जो ॼमण सां अल्लाह जो नालो नसीब थींदो ॼमण सां अल्लाह जो नालो मरण सां अल्लाह जो नालो वरी ज़िंदगी गुज़ारींदो हा ज़िंदगीअ में गुनहगार इंसान हर को आहे पर अल्लाह तबारक व तआला जी कॾहिं कॾहिं निमाज़ पढ़ंदो हूंदे गुनहगार ज़रूर आहे तमाम अक्सर तौर ते पंज वक्ती निमाज़ी हूंदा जेके पंज वक्त निमाज़ अदा कंदा हूंदा पर भला बद मज़हब आहियो इनकारी आहियो काफ़िर आहियो निमाज़ के तस्लीम कंदा आहियो निमाज़ पढ़ंदा आहियो दुनिया ज़िंदगी सॼी सारी गुज़ारींदा आहियो अल्लाह जो नालो वठंदा आहियो इहो त फज़ल मुंहिंजे रब ज़ुल जलाल जो आहे ओने ख़बर उहो नालो अल्लाह तबारक व तआला जो कीअं वठंदो आहे ईअं वठंदो आहे जीअं मुस्तफा करीम दस्यो आहे ईअं वठंदो आहे जीअं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ने इरशाद फरमायो आहे क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू आमिना जो नालो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह चवंदा कयो यो ला इलाहा इल्लल्लाह एॾो वॾो इनाम आहे जेको मोमिन बंदे खे दोज़ख जी बाहि खां छॾाइण में बि कलमो कम ईंदो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इहा ॻाल्हि ॿुधाई आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस पाक ॿुधाए सुभान अल्लाह चवंदो हलो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान मुस्तफा करीम इरशाद फरमायो ध्यान सां मज़मून समझंदो ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारींदो मां ताज़ो स्नान कयो टे अॾेहाड़ा थींदा उते वियासीं ऐं असांजो उस्ताद हज़ूर बख्श खान साहब उते गुब्बे सईद खान को जमाए सुभान अल्लाह चओ
आशिक प्यावन तान ते देने वाला न पहुंचा तो ये जवान होते पहुंचो और सोचे बाय तो लक्ष्य करे होते पहुंचो मानते भी याद डाल कर अभी तहां सा गाल करे छे सलात पढ़ दो हल महबूब मदीने वाले जी हदीस ॿुधंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह को छम अच्छा तुम थे करे बिदा माशाअल्लाह सुतल बोल जागन हबीब अकरम जी हदीस मुबारका मुस्तफा करीम इरशाद फरमाया तो क़यामत जो दिहाड़ो थींदो उन क़यामत जे दिहाड़े ते जन्नती जन्नत में हलिया वेंदा ऐं दोज़खी हिसाब किताब थी वेंदो दोज़खी दोज़ख में पिया सड़ंदा दोज़ख जे तरे मां आवाज़ ईंदो या हन्नान या मन्नान दोज़ख जे तरे मां या हन्नान या मन्नान अल्लाह तबारक व तआला दोज़ख जे दारोगे खे हुकुम फरमाईंदो वञ वञी करे ॾिसी आ त दोज़ख में इहो मुंहिंजो नालो केरु थो वठे वो दोज़ख जो दारोगो दोज़ख जी हर कुंड खां वाक़ुफ़ हुआ हर भितर खां वाक़ुफ़ हुआ हर पत्थर खां वाक़ुफ़ हुआ हर बिच्छू खां वाक़ुफ़ हुआ हर नाग खां वाक़ुफ़ हुआ हर भला खां वाक़ुफ़ हुआ छो त वो दारोगो अंदर दोज़ख में चक्कर हणी करे ईंदो या अल्लाह तबारक व तआला जी कुदरत वा उनखे बाहि कोन साड़ी दिया वो अंदर दोज़ख में चक्कर हणी करे मोटी ईंदो अल्लाह तबारक व तआला के अर्ज़ कदो मुंहिंजा अल्लाह एड़ो माण्हू त बाक़ी नज़र कोन थो अचे जेको तुंहिंजो मिठड़ो रब जो नालो दोज़ख में विझो वठे अल्लाह ताला फरमाईंदो वञ वरी करे हुनखे ॻोल्हे आ वरी उहो दोज़ख जो दारोगो ईंदो हुनखे ॻोल्हण जे लाइ ॻोल्हे ॻोल्हे करे मोटी ईंदो हुनखे वरी उहो कोन मिलंदो पर उहा सदा जारी हूंदी आ हन्नान या मन्नान इन जी माना वो एहसान करण वारा वो बंदन ते रहम फरमाइण वारा या हन्नान या मन्नान जी सदा पई ईंदी वरी अल्लाह जी बारगाह में विदो ओ मुझा रब सुल जलाल पतो त नजर अचे कोन थो हाणे हिन मेरे अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो दोज़ख जी फिलाने तरफ वारी फिलानी कुंड उन फिलानी कुंड जो फिलानो पत्थर उन जी फिलानी वादी जे मथा हिकड़ी वडी छिप बाबा है उन बाहि जी वडी छिप जे हेठां मुंहिंजो बंदो आ वो बंदो सड़ी करे कोयलो थी वियो आ पर ज़ुबान अञा सलामत वा मुंहिंजो नालो अञा वठे पियो वञ वञी करे लगे कढी आ वो दोज़ख जो दारोगो नसियल एड्रेस ते नसियल पते ते वञी करे पहुचंदो मुस्नद इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला अलैहि हदीस बारवा वो दोज़ख जो दारोगो ईंदो वञी करे उनखे उतां कढींदो सॼो सड़ी करे वेचारो कोयलो थियो आ बाक़ी थोड़ी उनजी ज़ुबान सलामत आ वो उनखे मलाइक बार कढियो ईंदो पर तभी वो मस्तानो ज़ुबान सां चवंदो ईंदो या हन्नानो या मन्नानो या हन्नानो या मन्नानो ओ मुझा रब सुल जलाल अची करे हुनखे अल्लाह जे आदो बिहारींदा रब सुल जलाल इरशाद फरमाईंदो दे खबर मुझा मालिक जा पुछे छा थो चवी ओ मुझा अल्लाह मिठड़ा रब तुंहिंजो नालो थो वठां दोज़ख में हाणे साड़ियो था तभी तू मुझो नालो थो वठी चवे थो ओ मुझा रब सुल जलाल डोह मुझा खतम मुझो तो मुखे उन जी सजा दी आ तो मुते को जुल्म कोन कयो आ ओ मुझा रब सुल जलाल मां जा कुछ कया पंजे पाण से पाण कया
पर ओ बाना दे खबर केड़ी उम्मीद ते चवे तो ओ मुंहिंजा रब ज़ुल जलाल सुनो अब्दुल लतीफ बिटाई जणो न जी वज़ाहत फरमाईंदो आ सुनो अब्दुल लतीफ फरमाईंदो आ पाए पांदु किची में अंगण जे अचल ले अब गुण आए कचाइयो ढकड़ थी ढक जल ले कोई तोड़े लख हुजन तब माफियों ने जल में धरा अब्दुल लतीफ बेटा फरमाईंदो आ कारियों को झूम सड़ी हुआ विचार हां कारियों को झूम मड़ियो मूर न बेच मूर न मोचारियो वठी बेठियो बाट ते खिखिय जो खारियो हाणे उन्हल जो आरियो यार समेरी बियो के सुने सुन दो तो वो अल्लाह मोबानो अर्ज कदो मोजा रब ज़ुल जलाल आया जोही आया गुनहगार आया ऐबदार पर मोजा रब ज़ुल जलाल ओ मोजा मिठड़ा अल्लाह अन्या तो मा उम्मीद कोन लाथी तमान्या मुखे उम्मीद वा तमा के हित कथदे जन्नत में रवानो फरमाए छड़ी अल्लाह ताला जेडी मलोन बंदे जी आगाल बुदो रब ज़ुल जलाल खिलतो अल्लाह तबारक व तआला पाजे शान जे मुताबिक तबस्सुम सुनाईंदो रब ज़ुल जलाल फरमाईंदो हिन के नहर हयात में विजो उहा नहर वो वाह जेको जन्नत जो वाह हुआ उन में विजो सुन में तड़ो करायो उन के तड़ो करायो विंदो जी नो सल्लो दाणे मां फुटदो आ उन के बेचारी रात वरी तरो ताजा जिस्म उन जो पैदा थी विंदो ऐ अल्लाह ताला फरमाई दो हाणे इन मुझे बंदे के जन्नत दे वठी वजो छो त इन मां अल्लाह मां उम्मीद खान लाथी आ जेको मां उम्मीद न लाही दुआ मां उन के सदाई पियो माफ कंदो आहे आमिना ने लाल या हदीस बुधाइया ऐ वो मानु जन्नत में भी दो हिदा तवज्जो कजा देख पर इन दो जखम कमण वारे के यो या हन्नान या मन्नान जो सबक कहे सिखारियो इनके सबक दुनिया में सिखारियो हो त मीर मदीने वारे हो सबक सिखारियो इते तो सदको हबीब जो इते तो फजल हबीब जो इते आमिना जे गाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फजल तदे अल्लाह तबारक व तआला फरमायो बशर मार जो कयो परिशया तकुल बिफضलिल्लाह अल्लाह जो फजल चले थे व तदे खुश थी ता कयो त मदीने जो मीर सभिन खां वडो कायनात में रब जो फजल ये आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटे में वटो अल्लाह जो फजल वाद कुरान चवे थो तो खुश थियो सुभान अल्लाह ता खुश थींदा हो अद थियन था ऐ कायनात में जेको मुस्तफा करीम ते खुश थी तो मुस्तफा उन को खुश थी सुभान अल्लाह जो बानो वो अल्लाह जो बानो चवे तो त महबूब मदीने वाले के ख्वाब में डिठो जो सुभान अल्लाह अल्लाह सही करे न तोखे माखे मेहरबानी थे ऐ महबूब मदीने वाले साईं जी ज़ियारत नसीब थी आमीन जो तो ये काना थी दिया कोशिश करनी पवंदी है सिक लाणी पवंदी है असा जे दादो उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह तआला अलैहि सोनो शेर मुस्तफा जो सुभान अल्लाह जेको शेर मुस्तफा जे नाले ते ठरे सो सुभान अल्लाह तो अल्लाह जो कामिल बंदो आलिम तो होयो ही होयो पर अल्लाह से उनके मुस्तफा जी बारगाह में मकबूलियत अता फरमाए मायरो बच्चा पियो जणी दियो पर याद रख जा शेर मुस्तफा जेको थियो सो थियो आए रोटियो बच्चा जणी दियो शेर मुस्तफा जेड़ो जान भरी कोन इंदो ओ सुन्नी तो के लख लख मुबारक हो जेड़ो तो पंजी अखिन सा एड़े सोने जान जी ज़ियारत कई ये भाग वारो सुबाने कोड़ो थींदे पक्को थींदे जिन शेर मुस्तफा के कोन डिठो हो उनन के बुधाई दे दादा हेड़ो जान डिठो
वेही गालियूं कंदे ॿुधाईंदे त मां अहिड़ो रब्बानी आलिम ॾिठो जेको डंके जी चोट ते पंहिंजो अक़ीदो बयानु कंदो हो, जेको हक़ सच जो पैगाम बयानु कंदो हो, जेको न कंहिं पुलिस वारे खां ॾिनो न बद मज़हब खां ॾिनो, अख में विझी करे बद मज़हब सां मुक़ाबिलो कई, रूए ज़मीन ते अहिड़ो मां बच्चो ई न ॾिनो हो जेको शेर मुस्तफ़ा जे साम्हूं अची करे ॻाल्हाए ॾिनो। शेर मुस्तफ़ा हो, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शेर हो। उन सोने शेर मुस्तफ़ा जे मथे उस्तादन में उस्ताद वाजो सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। सलात पढ़ंदो हल अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधाए जो सीनो तुंहिंजो मदीनो थींदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सच्चो सुभान अल्लाह। उस्ताद फैज मोहम्मद गोठो बस्सी, उस्ताद फैज मोहम्मद बस्सी वारो सोने शेर मुस्तफ़ा जो ॾाढो उस्ताद वो हजरत फैज मोहम्मद जी आदत मुबारक ही दिल में उकीर आवात मिठे मदीने वारे जी ज़ियारत कया पर ज़ियारत कीअं थींदी उन अल्लाह वारे जो अक़ीदो आ। ज़ियारत हीअं थींदी जो मिठे मोहम्मद करीम ते ॾींहं रात सलातो सलाम पढ़ंदो वरतो। हजरत मौलाना फैज मोहम्मद बस्सी वारे आदत बनाए छॾिया। रात जो इशा जी नमाज मस्जिद में अची करे अदा कंदो आ, उन खां पोइ घर कोन ईंदो आ। मस्जिद में वेही करे नमाज खां पोइ तस्बीह खणंदो आ, दुरूद पाक जो विर्द कंदो आ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन साहिबित ताज वल मिअराज वल बुराक वल अलम दाफिअल बलाइ वल वबाइ वल कहत والمرض والألم اسمه مكتوب مرفوع مشفوع منقوش في اللوح والقلم سيد العرب والعجم جسمه مقدس معطر مطهر منور في البيت والحرم شمس الضحى بدر الدجى صدر العلا نور الهدى كافي الورى مصباح الظلم جميل الشيم شفيع الأمم صاحب الجود والكرم والله عاصمه وجبريل خادمه والبراق مركبه والمعراج سفره وسدرة المنتهى مقامه وقاب قوسين مطلوبه والمطلوب موجوده والمطلوب مقصوده والمقصود موجوده سيد المرسلين خاتم النبيين شفيع المذنبين أنيس الغريبين رحمة للعالمين راحة العاشقين مراد المشتاقين شمس العارفين سراج السالكين مصباح المقربين محب الفقراء والغرباء والمساكين سيد الثقلين نبي الحرمين إمام القبلتين وسيلتنا في الدارين صاحب قاب قوسين محبوب رب المشرقين ورب المغربين جد الحسن والحسين مولانا ومولى الثقلين أبي القاسم محمد بن عبد الله يا أيها المشتاقون بنور جماله صلوا عليه وآله سبحان الله। यो केड़ो दुरूद आ ॻाल्हाईंदा हलो मौला पराई मुल्तां खे ताज आमीन। यो दुरूद ताज मौलाना फैज मोहम्मद जी आदत वा दुरूद ताज पढ़ंदो सुभान अल्लाह। सोने मुफ्ती साहब असां खे ॿुधाई ॻाल्हि इहा ॻाल्हि वरी मुफ्ती साहब जे उस्ताद उन खे ॿुधाई। टंडे आदम जे भरसां उहा मस्जिद अञा बि मौजूद आ। टाइम कढी अचिजो ॾेखारींदो मां अञा ताईं उन मस्जिद में उन बुज़ुर्ग जी करामत जी निशानी मौजूद सुभान अल्लाह। 100 वरिया खां मथे टाइम गुज़री वियो उहा निशानी ॿुधाइण जी न आहे ॾिसण जी सुभान अल्लाह। टाइम कढी अचिजो तो पियो जाए ॾेखारे। मौलाना फैज मोहम्मद जी आदत रात जो दुरूद पढ़ंदो आबा जाबो था त सुभान अल्लाह।
मौलाना फैज मोहम्मद राज जो दुरूद पढ़ंदो आहे हिकिड़े रिहाड़े ते मस्जिद में वो वज़ीफे जो टाइम थियो आहे हिकिड़ो पठान अची वियो पठान मुसाफ़िर ऐं अचण सां थी करे चई त मैं रहसां उस्ताद फैज मोहम्मद चवे घर हली रहो ओता कठई पई आ उन ओता कटे रहो पठान चवे त न मां रहंदुसि त मस्जिद में रहंदुसि उस्ताद फैज मोहम्मद जी दिल चवे मुंहिंजो वज़ीफ़ो ख़राब थींदो ऐं अजीब ॻाल्हि हीअ आहे त उहा रात उहा जो हज़रत साहब जो 1.25 लख पूरो थियणो हो हज़रत फैज मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि हिकड़ी ते पठान बी ते हो हिकड़ी ते हो बी ते आखिरकार मौलाना फैज मोहम्मद अकुल मंद होयो आलिम दीन होयो उनके जी हिनके मसइले में फासाया मसइले में ये कोन थो फासे उनके जी ओ पठान साहिब तोखे ख़बर नाहे त मस्जिद में सुम्हण जाइज़ कोन्हे अॻियां पठान बुको पढ़ियल हुयो उनजे मथां भलाई थियणी हुई उन चयो हाओ अदा ॿियनि जे लाइ सुम्हण जाइज़ नाहे पर मुसाफ़िर लाइ सुम्हण जाइज़ ॿियनि लाइ वाकई जाइज़ नाहे पर मुसाफ़िर लाइ जाइज़ आहे मां सफ़र ते आहियां इतिकाफ़ जी नियत कंदुसि ऐं इतिकाफ़ जी नियत करे मां मस्जिद में सुम्ही रहंदुसि आखिरकार मौलाना फैज मोहम्मद खणी हथियार फेंका कया पर हुन सां शर्त लॻाई शर्त हीअ आहे त सुम्ही रहंदे मां सां ॻाल्हाए जाए मां पंहिंजो कमु कंदुसि चई तोसां तुंहिंजो वाइदो पठान साहब कपड़ो मथां विधो नमाज़ अदा कई वुज़ू करे सुम्ही रही मौलाना फैज मोहम्मद तस्बीह कई अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद साहिब ताज वल मेराज वल बुराक वल अलम शुरू थी अजे वजीफे में शुरू थी वयो वजीफो शुरू पूरो थियो आहे बाबू अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलातो सलाम जो विर्द शुरू कई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीउल मुज़निबीन जेका ओलह वारे पासे जी भित वा उहा ओचतो भित गायब थी वई आहे मौलाना फैज मोहम्मद जो निहारे बिन्नी जहान जो सरदार पाण तशरीफ वठी आयो आहे सोनो अबू बकर बुदो आहे त उमर उस्मान अली हैदर महबूब सल्लल्लाहु मौलाना फैज मोहम्मद फरमाए तो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ वठी आया महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अचण सां खिलियो आहे खिली करे खीकारियो आहे पुछो आहे ओ फैज मोहम्मद हे ख़बर को कमु आहे असां में अर्ज़ु कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमु कोन्हे तव्हां जे दीदार जो मुश्ताक हुयुसि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ियारत करनी हुई मुझे महबूब मदीने वाले चंद घड़ियों उते गुजारियो वरी मुझे महबूब सलाम फरमायो मौलाना फैज मोहम्मद के चई करे वरी मुझो महबूब ओलह दे रवानो थी हुआ त वरी भित ने जड़ी जो सुभान अल्लाह जी जो महबूब मदीने वारो ही जो रवानो थियो ओ परसो जो पठान सुतो पयो हो पुनयो थी पयो आ अखिन मां नार पिया बहस चवे पियो ओ सोना फैज मोहम्मद तो के लख लख मुबारक हो जे मां हाने ख्वाब लधो आ त महबूब मदीने वारो हिन मस्जिद शरीफ में चए यार सां गॾु तशरीफ वठी आयो हज़रत मौलाना फैज मोहम्मद पठान जो हथ पकड़े करे चयो पाण फरमाए था राज रखो चुप रहो अले खबर नाहे मेहरबानी तोते थी अले माते थी वजीफो पढ़ंदे उनके साल गुजरी वया उनके भी थी पर ॾिस त सही अल्लाह वारनि जी सोबत जो सब मुफ्त में मुसाफ़िर पठान के महबूब मदीने वाले जी ज़ियारत थी अदा बुधाइण ही ॻाल्हि पियो तोखे घुरां जे दिल में सिक आहे त उन सिक जे करे महबूब मदीने वारे जी ज़ियारत बि थींदी आहे ॻाल्हि पे कयो त हिकिड़े पाने अल्लाह वारे खे महबूब मदीने वारे ज़ियारत कराई ॻाल्हि याद आहे विसरी वई हाणे पकाई न कई कुछ के याद आ पर कुछ के याद कान्हे अर्ज पे कयो त हिकिड़े पाने महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख्वाब में ॾिठो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में आया अर्ज की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू अमा जो मीलाद मल्हाईंदा आहिनि मां बि अमा जे मीलाद जी हाल आहर ख़ुशी कंदो आहियां पर या रसूल अल्लाह
चंद्रा बाहिन मुल्क में चंद्रा समझो था कौन था चंद्रा चंद्रा या रसूल अल्लाह मुल्क में खोड़ है उहे चौंदा था ना चाहे जो बिद्दत शिरक हराम था क्यों या रसूल अल्लाह दिल में शक थी पयो है शक इंसान कदे जो कोई गाल चुड़िए कला असर तो थी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल में थोड़ो ये खुद को थी पयो है शक को न थियो या रसूल अल्लाह खुद को थी पयो है तवा जो मिलाद कया थो या अचण जी खुशी कया थो यो कम दुरुस्त आया न बुधो आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम छा जवाब अता फरमायो अभी तक में इरशाद फरमायो मल फरह बिना फरहना बिही ओ सवाल पुछण वारा बुध जेको मां मोहम्मद खुशी से खुश थी दुआ मां मोहम्मद करीम उन खां खुश थी दुआ है जेको असा जे अचण ते खुश थे असा उन ते खुश थींदा आहियूं तू पाण सोचे करे ॿुधाए जेकॾहिं माखे तू ॾिसे ऐं माखे ॾिसण सां मोह गुंजाए अदा मां बि तोड़ो कोन ठरंदुसि जेकॾहिं तू माॾे ॾिसी खिले थो खुश थिए थो मासां दिल जी बिरूह करे थो मासां कुर्ब जो इज़हार करे थो अदा फ़कीर बाबू नूरानी महिरबानी करे साल में हिकु दफ़ो ॿ दफ़ा असां ॾे अचे थो पंधु करे थो त टेलीफोन बाहे साईं सलाम अलैकुम वालेकुम सलाम से फिलाणो ॾिहाड़ो आहे उन फिलाणे ॾिहाड़े जी तारीख़ मिलंदी आदा जे वांदी आहे त मिलंदी कमु थियो न हितां निकिरंदो लाड़काणे ईंदो लाड़काणे खां गाॾी पकड़ींदो अची नवाब शाह लांदो नवाब शाह तो शाहपुर चाकर शरीफ ईंदो उते लहंदो उते अची करे चवंदो त साईं तारीख़ लाइ आहियूं फ़कीर बाबू एॾो पंधु छो चंदो साईं रूह कढियो तारीख़ बि वठी अचां तोसां बि मिली अचां शेरे मुस्तफ़ा ते कुल बि पढ़ी अचां हाणे सच्ची ॿुधाए इन फ़कीर बाबू नूनारी खे मां ॾिसी करे ख़ुशि थी दुसि अलाईंदो हलो मौला मदीने पाड़ पटई हाँ खुश थींदुसि अदा पोइ जेकॾहिं तूं दुनिया में माण्हू हां बावट हिकिड़ो तव्हांजे पाड़े जो बीमारियूं लाइ जा नाला खणी वियो आहे भले भले हाणे हलंदो नालो हलंदो हले सुठी ॻाल्हि आहे पोइ सॼो ख़ुशि थिए हे फ़कीर ते तव्हांजे पाड़े जो आबिद सूमरो अलाह ख़ुशि करे पोइ मां बाबा मुंहिंजो को हिसाब किताब कजो कोन मता जो त मुफ्ती साहब खे कोन ॾोकड़ो ॾिनो अथमि अलाए छा ना बा और मैं मिसाल जो ॾियां फ़कीर आबिद सूमरो तव्हांजे हिन तरह जो शाहपुर चाकर से साल में ॿ दफ़ा वीचारो अचे थो कमु बि कोन्हे मां को वॾे मां ॾोकड़ पैसे वारो मां मिस्कीन आहियां रसूलुल्लाह जे दर जो फ़कीर चल था साईं आया से जुगो नमाज पढ़नी आया से शेर मुस्तफा ते हाजिरी भरानी साईं आया से बड़े क्यों बड़े खरे तो सब मिला से अदा सच मुच एड़े मेहरबान के मां ॾिसी ठरंदो से या न ठरंदो अब ठर गो न तो अदा जे तू दुनिया वारो मां दुनियादार असा दुनिया जा आम अबो जे कमजोर माण्हू जेकॾहिं हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशि थियूं था हिक ॿिए जी ख़ुशीअ में ख़ुशि थियूं था तो कसम खुदा जो महबूब मदीने वारे जा एहसान कायनात ते हर महबूब जी आमद ते ख़ुशि थींदो मदीने वारो बि ख़ुशि थींदो हाँ यो हिसाब महबूब के जो एहसान पाण ते कोन रखंदो मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा एहसान रब जुल जलाल तने फरमायो कुल बिफضलिल्लाह अल्लाह जे फज़ल ते खुश थींदा कयो त अल्लाह जो फज़ल ते पीर मदीने वारो पीर मदीने वारो अल्लाह जो चौ चाहे फज़ल चाहे अल्लाह जो ये अल्लाह जो फज़ल आहे वो रब कुरान में हुकुम फरमायो अजो त मीलाद कुरान में साबित भी छुआ इन जो मतलब आ त अल्लाह जो फज़ल महबूब मदीने वारो ऐं सुन्नत जमायत वारो अल्लाह जी फज़ल ते खुश थींदो आहे या थी हिक ॻाल्हि हाणे अच त बि अल्लाह जी रहमत बि ॿुधाए सला सभी करे सल्लल्लाहु हाणे मिड़ी कुछ कुछ ढरा थिया अथो मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया कोन सम्झ
मां चयो त जेके थकिजी पिया कोई हथ जो मथे बोल थी होशियार थी वियो होशियार सला सला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि हबीब अल्लाह सोचो सुभान अल्लाह अन्या अन्या जोर से सुभान अल्लाह दिल खोरे करे पुठिया वारो सुभान अल्लाह हाने सब हथ मथे कयो तमारे पक अल्लाह जो फज़ल महबूब मदीने वारो त रब जी रहमत महबूब मदीने वारो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मदीनो पाक जो सुभान अल्लाह या सुभान अल्लाह पाण वट रखमा के आशिकन वाली अजो मेरा दिया रात जो मुखे सुनो सरवर याद प्यो दिल रने जी पिटी वई हो तो हर याद प्यो अजो मेरा दिया रात जो मुखे सुनो सरवर याद प्यो दिल रने पिटी वई जो तो हर इश्क मारण मारिया मुत मग मदीने जा सारे मुत मग मदीने जा सारे इश्क मारण मारिया मुत मग मदीने जा सारे मुत मग मदीने जा सारे घोड़ा घड़ियों की अगारियां घोड़ा घड़ियों की अगारियां जेके रात रहबर याद प्यो दिल रनेड़ल जी पिटी वई हो तो हर याद प्यो अजो भैया दिया रात जो मुखे सुनो सरवर दिल रनेड़ल जी पिटी वई हो तो हर याद प्यो इश्क उत माथा चल मुझा जोश में जेरा जल मुझा जोश में जेरा जल सुभान अल्लाह मौला कदो मदीने हलदा से ईमान से हाजिर ॾींदा इश्क उत माथा चल मुझा जोश में जेरा जल मुझा जोश में जेरा जल सिंध में सिखायल किया सुमल सिंध में सिखायल किया सुमल जिनके मोहब्बत याद प्यो दिल रने जी पिटी वई हो तो हर याद प्यो जो अजो बिया दिया रात जो मुखे सुनो सरवर याद प्यो दिल रने पिटी वई हो तो हर याद प्यो सुभान अल्लाह सिक्का मौजो यो महबूब जो मदीनो
उन महबूब जे मदीने में आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर शरीफ ते बैठो है मुझा महबूब मदीने आए हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। सुभान अल्लाह। इहो मुझो महबूब मदीने वारो कुर्बान हो जा महबूब जे शान महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर शरीफ ते मौजूद हुआ। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबो पे इरशाद फरमाइन खुतबो महबूब अकरम खुतबे जे लाए जी जो बीठो आ अञा महबूब मस बीठो आ त मुस्तफा करीम जो हिकड़ो सहाबी भजदो आयो एरो भजदो आयो चो सहाबी एरो सब चो सब एरो भजदो आयो लहाबीन सहाबी महबूब वट सहाबी भजदो आयो अचन सा अर्ज़ कई अलकल माल वजाअल इयाल या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बच्चा था भूख मरन या रसूल अल्लाह उन्यथा मरो दुख करो इन जो मतलब आ त जेडी मन दुखिया यस त मदीने जे मीर ने हली आया जेडी मल तकलीफ थियस त महबूब मदीने वारे ने आयो हबीब वट आयो अचण साची अलकल माल वजाअल इयाल या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल मरी गयो बच्चा भूखा थिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वाह फरमायो आमिना जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रहमत वारो दरिया हो जोश में अची वयो अरे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया। महबूब जी रहमत जोश में जिया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पजा हथड़ा मुबारक मथे खड़ गया मुझे महबूब फरमायो अल्लाहुम्मा मस्किना गैसम मुगीसन हनीअन मरीअन गदकन तबकन आजिलन गैर राइसिन नाफिअन गैर दार तमलअ बिहिल अर्द व तुंबितु बिहिल ज़रअ व तुही बिहिल अर्द बाद मौतिहा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब दुआ में ही थो चवे ओ अल्लाह वो मीहु पंजी मर्जी असा वसाई तो आही मुझा खालिक अॼु तोखां मां मोहम्मद करीम मीहु थो घुरां हाणे जो हाणे असांखे मीहु खपंदो रसूल अल्लाह वो मीहु वसाईंदो हा कदे गाह फुटाईंदो हा कदे गाह न फुटाईंदो हा पर मुझा खालिक मुझा मालिक अॼु अहिड़ो मीहु नथो खपे अॼु अहिड़ो मीहु थो खपे जो जल थल थी वञल ऐं अहिड़ो मीहु थो खपे जेको गाह फुटाए ओ मुझा अल्लाह हुआ त मीहु वसाईंदो हा कदे नुक़सान वञींदो आ कदे फ़ाइदो वञींदो आ मुझा खालिक मुझा मालिक अॼु तोखां मां थो घुरां अॼु नुक़सान वारो न बल्कि फ़ाइदे वारो मीहु ॾिजां साहबी चवे थो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जे लाइ अचराई करे अन्या हेठ कोन कया हुया अन्या जो महबूब मुंह मुबारक ते हथ कोन लाथो आसमान ते एडो मींहुं वठो जो मस्जिद नबवी जी छत मां पानी धारा करे पियो वहे खुश थी करे फकुस वरी खर वरी सुभान अल्लाह नी वसीवा मुल्क में नुकर जुम्मे जो दिहाड़ो छंछर जो दिहाड़ो आचर जो दिहाड़ो सूमर जो दिहाड़ो मीह बस कोन पियो थे दुआऊं घुरी घुरी करे थरजी पया ओ मुझा अल्लाह अदारो त नुकर में पिया मरऊं हाणे त हे मीह एडो थियो आ जो बुडऊं था अल्लाह तबारक व तआला जो त ही फरमायो पयो तवां जे चवण ते मीह वसायो ई कोन थन जे जवान जे चवण ते वसायो त वो चवंदो त बंद कर दो
सूमर जो दिहाड़ो मींहुं वसे पियो, अंगारे जो दिहाड़ो मींहुं वसे पियो, अरबा जो दिहाड़ो मींहुं वसे पियो, खमीस जो दिहाड़ो मींहुं वसे पियो, बंद कोन पियो थिए, जुमे जो दिहाड़ो आहे अञा मींहुं वसे थो। वरी मुंहिंजो महबूब ख़ुतबे जे ॾांहुं बीठो आहे, भॼंदो आहियो, या रसूल अल्लाह हथ हणे मथे हल या रसूल अल्लाह। वाहुर फरमायो हाणे त मुदऊं था। वरी आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते जो उते पंहिंजा हथ मुबारक मथे फरमाया। साहबी तो फरमाए मुंहिंजे महबूब जे हथ रखण जी देरि ई ॼण कॾहिं मींहुं वठो ई कोन हो, आसमान ईअं साफ़ थी वियो। सुभान अल्लाह। हाणे हदीस बि ॿुधई, मसइलो बि ॿुधो। हाणे मां तोखां पुछां थो, अबा महबूब मदीने वारे जो हथ रखण रहमत आहे या न? रहमत आहे न। वरी महबूब मदीने वारे जी दुआ सां आसमान तां मींहुं वठो, उहो रहमत आहे या न? हलाईंदो हल, उहो बि रहमत। महबूब मदीने वारे जो मींहुं जे लाइ दुआ घुरण बि रहमत। पर रुॻो ईअं न, ख़ुदि महबूब सॼो जो सारो रहमत। तॾहिं रब फरमायो त मुंहिंजी रहमत ते ख़ुशियूं मल्हाईंदा कयो। तो मुस्तफा करीम रहमत आहे या न? मुस्तफा करीम रहमत वा कसम खुदा जो मदीने वारो। अच त मां वरी ॿी हदीस ॿुधायां, मुंहिंजी दिलि अॼु चवे थी मूंखे हदीसूं ॿुधायां। सुभाणे ॿी हदीस ॿुध। हबीब वसल्लम पाण करीम मदीने पाक में हा, मदीने पाक में 2-3 साल गुज़री विया, हिजरत कई। हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबह जो उथिया, उथण सां मुंहिंजे महबूब मदीने वारे साहबिन खां उथंदा हा त पुछंदा हा, वो जी आदत। ऐं समूरनि आलिमनि लिखियो आहे, महबूब पुछंदो हो छा? पुछंदो हो ॾियो ख़बर के ख्वाब ॾिठो आहे? वो जेको ख्वाब ॾिसंदो हो उहो ॿुधाईंदो हो, महबूब मदीने वारो हुनखे ताबीर ॿुधाईंदो हो। हिकिड़े ॾियारे ते महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो के ख्वाब लथो आहे? उन ॾींहुं कंहिं बि ख्वाब कोन लथो। महबूब मदीने वारे फरमायो तव्हां कोन ॾिठो आहे, पर मां अॼु ख्वाब ॾिठो। ख्वाबनि ख्वाबनि जहिड़ा अल्लाह जे नबीअ जो ख्वाब बरहक़। अल्लाह जे नबीअ जो त शान वॾो, ख़ातमुल अंबिया जो शान अञा मथे। पर महबूब जे ग़ुलामनि 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 जा ग़ुलाम बि ख्वाब ॾिसंदा हन त सचो। हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत हज़रत शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी सचो सुनो। हज़रत मौलाना फाज़िल बरेलवी जो शागिर्द हज़रत अल्लामा ज़फ़रुद्दीन बिहारी रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमाए, चवे तो त हिकिड़ो माण्हू हो, वो आला हज़रत जे मुरीद सां वहाबी हो, वहाबी वो आला हज़रत जे मुरीद सां कई बहस। ध्यान सां ॿुधो, पिटियलनि खे पुराणी आदत आहे थॾे पिटियल सोली सिंधी में चवंदा पिशनी टंग अड़ायूं बीठा। सोची दिल्ली जे शहर में उन आला हज़रत जो हिकिड़ो सचो आशिक़ रसूल मुरीद हो, उन सां बिशनी अटकी पियो कंहिं ॻाल्हि ॻाल्हियूं कंदे घटि वधि ॻाल्हाईंदे तां त वञी करे हुन निभागे वहाबी इमाम अहले सुन्नत हज़रत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी ला गुथा लफ़्ज़ ज़ुबान में कढिया। तो हू जेको मुरीद हो साम्हूं वारो हुनखे ॾुख थियो। हुन जो यार जेकॾहिं हिन मां हिन निभागे सां बहस कयां ई न त चङो हो, मां बहस करे अजायो पंहिंजे बुज़ुर्ग जे लाइ इहे ग़लति लफ़्ज़ ॿुधा जी इहा ॻाल्हि करे हे तो उथी आयो। उथण सां पंहिंजे घर वियो, राति थी, वो वहाबी ख्वाब में जो सुतो त ॾिसे पियो त क़यामत क़ाइम थी वई। क़यामत जो मंज़र आहे। ॾिस त मौला ताला कीअं तो वहाबी खे सिधो करे। ख्वाब पियो लहे, छा थो ॾिसे? ॾिसे थो त माशर जो मैदान आहे। उन माशर जे मैदान में लखनि करोड़नि जी तादाद में माण्हू हलंदा था वञनि।
ऐं उन्हनि माण्हुनि सां गॾोगॾु चए थो मां बि हलंदो थो वञा त हलंदे हलंदे हिकिड़ी तमामु वॾी लाइन आहे उन लाइन जे बारे में पुछूं त छा आहे चइबो आहे जन्नत में वञण वारनि जी लाइन आहे हिन चयो त मां बि पंहिंजे पाण खे वॾो तौहीदी सम्झंदो हुउसि मां बि उन लाइन में बीही रहियुसि त मां बि जन्नत वेंदुसि चए पियो हिकु माण्हू ॿियो माण्हू टियों माण्हू तव्हां त हलंदो हलंदो चए थो जेॾी महिल लाइन वेझी थी ॾिसां त मदीने जो मीर पाण बीठो आहे ॿाहिरि वठंदो पंहिंजी उमतनि खे जन्नत में मोकिलींदो पियो चए पियो मां बि परे खां ॾिठो त ख़ुशि थी मां बि मुस्लमान ॾाढी बि वॾी आहे मां बि इंशाअल्लाह इहो ई जो थो जन्नत में वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो पहुतुसि त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मां वठी करे मूंखे लाइन को पासे बीहारियो ऐं महबूब मूंखे फरमायो चिठी काथे आहे चिठी हिनखे ॻाल्हि सम्झ में न आई चिठी निस्बत वारो त हुयो ई कोन चिठी छा सही चए थो एतिरे में मूंखे जाग थी पई मां ख्वाब में जाॻियुसि जी वरी उथियुसि वुज़ू कयो वरी मूंखे निंड आई वरी साॻियो ॾिसां पियो त लाइन में वञां थो वरी पहुचां थो वरी महबूब ॿाह में वठी करे पासे थो बीहारे महबूब फरमाए थो चिठी काथे आहे चए थो वरी मूंखे जाग थी वई वरी टियों दफ़ो साॻियो बात दिल में धक्को लॻोसि त काथों लॻी आहे मूंखे सुबुह थियो आहे वो आला हज़रत जे मुरीद ॾे पहुतो आहे ओ सोना मूंखे उन सोने अहमद रज़ा जे दर ते वठी हल दिल्लीअ मां निकिता बरेली जे शहर में पहुता सुबुह जी फजर जो टाइम हुआ हज़रत इमाम आले सुन्नत मौलाना अहमद रज़ा खान फाज़िल बरेली फजर जी नमाज़ पढ़ायूं करे पंहिंजे मुसल्ले मुबारक ते वेठो आहे वो आयो आहे अचण सां अची करे जी साईं मां तौबा कई आहे मां गुनाहनि खां तौबा कयां थो पंहिंजे बुरे मज़हब हिन बुरे अक़ीदे खां तौबा ताइब थी करे अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे में दाख़िल थियां थो मौलाना अहमद रज़ा खान फाज़िल बरेली रहमतुल्लाह तआला अलैहि हथ पंहिंजो अॻिते फरमायो उनखे जी हथ हुन जे मथां रखो उन हथ ते रखियो मौलाना अहमद रज़ा उनखे चओ ला इलाहा मोहम्मद रसूलुल्लाह अते खुद कलमो पढ़ाई मौलाना अहमद रज़ा खान कलमो पढ़ाइण खां पोइ जेको शुजरो आहे सिलसिला आलिया कादरिया जो उन शुजरे जो पन्नो हज़रत मौलाना अहमद रज़ा उहो वेड़े करे हुन जे हथ में ॾिनो ऐं हथ में ॾेई करे चईंसि त ख्वाब में महबूब जे चिठीअ जो तोखां पुछियो हुयो उहा चिठी इहा सिलसिला आलिया कादरिया जो जेको शुजरो आहे वो जेको निस्बत वारी कड़ी आहे कड़ी कड़ी में कड़ी कड़ी में कड़ी कड़ी में कड़ो कड़े में वो त वञी करे पीरनि जे पीर सोने दिलबर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी ताईं पहुचो था उन सिलसिले वारी जेका कड़ी आहे ॿियो शुजरो पन्ने जो टुकड़ो न आहे या चिठी आहे जेका इंसान खे जन्नत जो दर ॾेखारींदी ख्वाब कम जा हूंदा आहिनि ख्वाब जहिड़ा तेड़ा न हूंदा आहिनि महबूब जा ग़ुलाम ख्वाब ॾिसनि त उन्हनि जी ईअं भलाई थी वञे उन्हनि खे चिठियूं ईअं परवाना जन्नत जा मिली वञनि त महबूब मदीने वारे साहिबनि खे फरमायो ख्वाब ॾिठो अथव जो या रसूल अल्लाह ख्वाब कोन ॾिठो आहे पाण करीमन फरमायो त मां लॻो या रसूल अल्लाह इरशाद फरमायो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख्वाब लधो त पाण मके पाक हलिया आयो ऐं काबतुल्लाह जो तवाफ पाण कयो
हाणे साहब हिजरत कई 2-3 साल गुज़री विया बेचारन जा घर रोड हुई हुया पर मक्के पाक जी उकीर अची हुनन के वरी सिक जगाई सिक अची हुनन के लगी जेके फट हुनन जा फिराक वारा फट वे वरी उखरी पिया वरी उथरी पिया ऐं हुनन के अची दिल में इश्क जागियो अची सब साहबी मस्त थिया मस्ताना थिया महबूब के को हेडो फिरी आयो या रसूल अल्लाह हलो को हेडा फिरी आयो या रसूल अल्लाह हलो महबूब मदीने वाले फरमायो हलो था छेड़ो आ इख्तिलाफ आ मक्के वारन सा हलंदा से ओच नाट छेड़ो थी पयो पर परवाना बुधरी कर पिया अखिन में के पानी पियो वहे ओ महबूब जे कदमन ते गिरयो पियो या रसूल अल्लाह ख्वाब को पाण लधो थई महबूब मदीने वारा तो जो ख्वाब कूड़ो कोन हुंदो एक दफो असा के अखिन सा मक्को पाक भले देख ऐ मान तो चाया तमु वट सोन चांदी सरोजे थोड़ा मिठड़ा त तुझे दर मुझो घर थोड़ा मिठड़ा त तुझे दर मुझो घर हुजे माल तो चाया तम वट सोन चांदी सरोजे थोड़ा मिठड़ा त तुझे दर सिंध में मुँह तुहाँ जसस के खातो भी तो खोड़वा तुम जो हिक मौलूद मिठड़ा मुझे लायक रोड़वा सिंध में मुँह तुहाँ जसस के खातो भी तो खोड़वा तुम जो हिक मौलूद मिठड़ा मुझे लायक रोड़वा गल जजा का एक बाहे गल जजा का एक बाजे तो जड़ो गो हर मिले तो गोरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर जे माल तो चाया त मूं वटि सोन चांदी सरोजे तो गोरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर जे हाणे महबूब आशिक जी ॻाल्हि मञी वई अभी वक्रो फरमायो हलो हलो तैयारी कयो 100 न 200 न 300 न 400 न 500 न 600 न 700 न 800 न 900 न 1000 न 1100 न 1200 न 1300 न कुल्लू मुझे महबूब सां 1400 सहाबी संभरी पया कई मक्के किथा बुधो कई ताइफ में बुधो कई मदीने में बुधो कई खैबर में बुधो सब मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से रवाना थी गया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक खबर होते बिया जो गोठवा उन होते बिया जे गोठ ते जो महबूब अकरम बैठो जो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये ओचता नींदा से त झेड़ो थी पवंदो इख्तिलाफ हले पियो ओश तो नींदा से त झेड़ो थी पियो उस्मान के था मोकिलियो वनी करे हुनन सां सलाह करे जे हुनन खे ॿुधाए जंग लाइ कंदा से उमरो कंदा से वापस ईंदा से ॻाल्हि डिघी आ उहा कोन थो ॿुधाया महबूब जा 1400 सहाबी होते बिया जे खूह ते पहुता घोड़ा पियारिया के वुज़ू कयो के पानी भरियो के पानी पीतो होते बिया जो खूह खुटी वियो खूह जो पानी से छिके कटन त गप पई पोते पानी बचियो सुभान अल्लाह अच तो ॿुधाए अल्लाह बिन जो अकीदो न सहाबिन जो अकीदो खुदा से मांगो अरे पिछले के जलियो आ तो खुदा से नहीं मांगो हम भी कहते हैं मांगो पर मुस्तफा के वसीले से मांगो जलियो असा जलियो आ जेले जा मुजी का सा तकीर ने खालियो सा जो जला से नहीं मांगो सा करे हम कहते हैं मांगो रब से पर मांगने का तरीका भी तो सीखो कोई सलीका भी तो सीखो मुस्तफा के वसीले से घुर कर इस्तकम किए था अच्छा
सहाबी रसूल उन्हनि जो अक़ीदो आहे भॼंदा आया उते बि करे नफ़िल पढ़नि हा तस्बीह कढनि हा ठक ठक शुरू करे ओ मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक मींहुं ॾे घुरी सघिजे थो जाइज़ आहे मनो कोन्हे पर हिननि जे पेट में बीलो आहे सहाबी उहो अक़ीदो सिधो कयो सहाबी सभु डोड़ंदा डोड़ंदा महबूब मदीने वारे वटि भॼंदा आया या रसूल अल्लाह पाणी खपी वियो आहे वाह कर लश्कर में वञो बचत सचत पाणी आहे न खणी अचो सुभान अल्लाह बोलियो से पानी बच्चो ही कोन चोए चोए पानी हिकड़ी वट्टी खणी आया वट्टी वट्टो चो वट्टी समझो था नंढड़ी वट्टी जेतरो या प्याले जेतरो पानी आ वो प्याले जितरो पानी खणी अची करे महबूब मदीने वारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आडो जो आया महबूब उनखे हथ में झले करे महबूब पंहिंजो ही आंगुरियूं उन में विधियो महबूब मदीने वारे आंगुरियूं विझी करे हीअ जो कढियो सहाबी फरमाइन था जअल माउ यफूर मिन बैन असाबिही कल उयून मुझे महबूब जे हथन मां पानी ईअं पियो वहे जीअं पंज दरिया वहंदा कसम खुदा जो ढोड़ में पीतो उठ में पीतो 14 सब सहाबे पीतो अयुन को अलावा पंहिंजूं खलियूं भरियूं से पानी फुहारा ॾेई मुस्तफा करीम जे हथड़नि मां निकितो पे अल्लाह पाक जो कसम उन सहाबी रिवायत करण वारे को कहीं पुछो जो ख़बर घणा हवा ॿुध त सही सहाबी जो कीदो वहाबी जो कीदो न सहाबी तो चवे कसम खुदा जो होया से त 14 सब अंते ॿुध चवे तो होया से त 14 सब कसम खुदा जो जे लख जवाब भी मुस्तफा जे आंगुरनि वारो पानी कोन पहुचे मतलब बात मुस्तफा जे सहाबी जो अक़ीदो आहे त जेका शे मुस्तफा जे हथ मां निकली वा बरकत वाली या ई न है जो सुभाणे कटड़ू चवे तो रुको 14 सब लाए हुई न हजरत जाबिर जा लफ्ज़ ॾेखारिया सुनो जाबिर चवे थो कसम खुदा जो जे करे इन को बीणा भुजो आटीना भुजो सभिनि खे इहो पानी पूरो थी वञे मसइलो ॿुधाए मसइलो समझ जा ॻाल्हि यो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन में पानी तो अदा दे खबर रहमत आहे अलाई दालो मौजू हले पे रहमत वा मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन मुबारक पानी निकतो रहमत मिली रहमत ते खुश थिजे या न थिजे सुभान अल्लाह भाई साहब इनके जने मिलियो हुंदो बेचारा खुश थिया हुंदा या न खुश थिया हुंदा अज तो मसइलो ॿुधाए कायनात में पानी हन टे सुभान अल्लाह कुल कायनात में पानी है न कायनात जो मतलब है जहान बागियो जहान बई जहान टे पानी है एकड़ो पानी जो जो दुनिया में तू पिए तो वाहन वाटर दरिया वारो समुद्र वारो एक पानी हो यो पानी थई को जन्नत में आबे कौसर वारो पियंदा से चो इंशाअल्लाह ओ ये पक्क सा ये सीनो ठोके जो इंशाअल्लाह हां असा के पक्क वा महबूब मदीने वाले जी शफाअत में असा के परवाह ना है गुनहगार आयु ऐबदार आयु परेशान नथी सीनो खोले करे जो त इंशाअल्लाह पियंदा से यो पानी इहो जेको ओ आबे कौसर में आ यो पानी सुभान अल्लाह एड़ो ओ आबे ज़मज़म सोने इस्माइल अलैहिस्सलाम जी खुड़न में जेको निकतो वो खुड़ी है को त पानी निकरी आयो पर अज त तोखे बुधाए आलिमन जो फैसलो किताबन जा हवाला देने जे लाइ मां तैयार आहियां आलिम छा था फरमाइन था आबे ज़मज़म बे हिकड़े पासे वाहन वाटर जो पानी बे हिकड़े पासे आबे कौसर बे हिकड़े पासे ओ जेको पानी मुस्तफा जे आंगुरन मां निकतो वो कुल कायनात जे पानी का अफजल मुस्तफा करीम जा सहाबियो तमाजो भाग वाह मुझे मुस्तफा करीम जे साहब मुझे मुस्तफा जो हर सहाबी नबी जो जन्नती हर सहाबी नबी ये न नारो हड़ो खबर पे हर सहाबी नबी आखिर जन्नती छो नथी दा मुझे मुस्तफा जे आमर जो पानी पीता
जेको मुझे मुस्तफा करीम जे इन्हन प्यारन परवानन जे बारे में बकवास करे उन जी ज़बान छिके कढी दे ऐं उन खे ॿुधाए छॾ तो वारी ज़ुबान ई कुछ ने कुत्ते खे खाराए छॾींदासीं मुझे मुस्तफा जे साहबन जे बारे में बकवास न कजा परवान वञा जेरा कसम खुदा जो अल्लाह से असा ते रहमत कई फजल कयो तो असा ते आहे फजल असा ते आहे रहमत तो अबा असा नुकसान में कोन विया हूं महबूब जी आमद जे करे असा फायदे में विया हूं असा दा खुश थी जो को सड़े न भले सड़े को जो नसीब पर असा कोन सड़दा से असा ठरदा से असा छा चवदा से असा जदा सारे जग में जान पर ले जिन सारथिया मोहम्मद अचीयो पेड़ा पार दिया सारे जग में जान पर ले जिन सारथिया मोहम्मद असमा ज़कीर खत्म कई यासिर वाला में मजो गायो सुभान अल्लाह सारे जग ले जिन सा